नाज़रीन, हैदराबाद के 100 खां वधीक इलाइक़नि में सुभाणे खां लॉकडाउन कयो वेंदो, जंहिं लाइ माण्हुनि खे घरनि खां ॿाहिरि न निकिरण लाइ लाउड स्पीकरनि ते ऐलान कराया विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुल रसूल। ॼाण ॾियो जी अब्दुल रसूल, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। स्मार्ट लॉकडाउन जे सिलसिले में हैदराबाद जा तक़रीबन 100 जेके पाड़ा आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते सील कयो वेंदो। इन जेके कासिमाबाद जा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे सील कयो वेंदो। अॼु हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाउड स्पीकरनि ज़रिए ज़िले इंतज़ामिया तरफ़ां पढ़ा ॾिना विया आहिनि त हैदराबाद जा जेके शहरी आहिनि जिन इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन आहे उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। जेकॾहिं को बि शख़्स हुकूमत तरफ़ां जोड़ियल SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो उन ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। इन सिलसिले में हैदराबाद पुलिस तोड़े रेंजर्स तरफ़ां पिणु हेडक्वार्टर पुलिस हेडक्वार्टर खां फ्लैग मार्च कयो वियो आहे। वॾे तादाद में फ्लैग मार्च में शहरी जेके जवान हुया, तोड़े जेके मुख़्तलिफ़ गाॾियूं हुयूं उन्हनि तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त पिणु कयो आहे, जंहिंमें आला जेके ऑफिसर आहिनि पुलिस जा उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त शहरियुनि खे अमन जो तहफ़ुज़ ऐं हुकूमत जे तरफ़ां ऐलानियल SOPs ते अमल करण लाइ उन्हनि फ्लैग मार्च कयो आहे। जेकॾहिं को बि शहरी कानून असल न खणंदो उन ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। इन ते अॼु राति जो 12 बजे खां ई हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि 100 जेके पाड़ा आहिनि उन्हनि खे हैदराबाद ज़िले इंतज़ामिया तरफ़ां मुकमल तौर ते सील कयो वेंदो। जिन ते मेडिकल जेके स्टोर आहिनि उन्हनि खे 24 कलाक खुलियो रखण जी इजाज़त ॾिनी वई आहे। इन ते ॿियो जेको कारोबार आहे जेके ज़रूरी जेके आम वाहपे जी शयूं आहिनि उन्हनि जा जेके दुकान आहिनि उन्हनि खे सुबुह जो 7 बजे खां 2 बजे ताईं खोलण जी इजाज़त पिणु ॾिनी वई आहे। इन ताईं हिन वक़्त बि डिप्टी कमिश्नर हैदराबाद जी तिदारत हिकु इजलास हली रहियो आहे, जंहिंमें चइनी तालुक़नि जा असिस्टेंट कमिश्नर मौजूदु आहिनि। जॾहिं त उहो इजलास जीअं ख़तमु थींदो जीअं अपडेट मिलंदा तव्हांखे आगाह कंदासीं। अब्दुल रसूल, जी मेहरबानी।